थियणो ई खपंदो हुजे हा त सुबुह सां जॾहिं तो असां जागूं त पंहिंजे बचड़नि खे विहारियूं, निमाज़ पढ़ूं, उन्हनि खां विहारे कुझु वक़्तु दौर करायूं, इशराक जे टाइम ताईं ॿिए कम ॾे न निकिरूं। तव्हां 25 मिंट सीड़ायो, तव्हां असां 25 मिंट सीड़ायूं, 100 दफ़ो कुल अल्लाह पढ़ी सघूं था। तव्हां असां 15 मिंट सीड़ायूं, 100 दफ़ो पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सलात पढ़ी सघूं था। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे ज़मीर खां, पंहिंजे ईमान खां पुछंदव त तव्हां हीअं असां केॾी दावा था कयूं त असां ख़त्मे नबूवत जा चौकीदार आहियूं, असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम आहियूं। ॿियो खाको थो ठाहे त तूं रोडनि ते थो निकिरी अची, हक़ आहे निकिरणु, पर पहिरियों पंहिंजे ज़मीर खे जागा। तुंहिंजे रब, मुंहिंजे रब छा चयो? इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। मां अल्लाह ऐं मुंहिंजा फ़रिश्ता पंहिंजे नबीअ जे मथां रहमतूं ऐं सलातूं पढ़नि था। अल्लाह रहमतूं थो मोकिले, फ़रिश्ता सलातूं था पढ़नि, दुआऊं था घुरनि। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए उहे माण्हू जेके पढ़नि था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, इन्हनि खे हुकुम थो कयां त सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। तव्हां बि महबूब जे मथां सलात ऐं सलाम पढ़ो। हिकु दफ़ो पढ़ो, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद व बारिक वसल्लिम। हाणे इहो जेको 100 दफ़ो सलात पढ़ंदो, अल्लाह सुब्हानहू व तआला साल जा सगीरा गुनाह माफ़ फरमाए छॾींदो आहे। जेकॾहिं इंसान तौबह जा बगोड़ा ॻाड़े, पेशेमानी करे, पंहिंजे रब खां माफ़ी वठे त अल्लाह साईं कबीरा गुनाह बि माफ़ फरमाए छॾो। त हे जेके ॾींहं हूंदा आहिनि, इहे ॾींहं असांखे पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जे तुफ़ैले उन जी शरीयत जी यादि था ॾियारनि। शरीयत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आवा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि सां बर्दाश्त जो मामिलो फरमायो, पंहिंजनि सां रत जे रिश्तनि सां बर्दाश्त जो मामिलो फरमायो। अल्लाह आयतूं नाज़िल कयूं, आति ज़ल क़ुर्बा हक़हू वल मिस्कीन वबन सबील। जेके तव्हांजा अज़ीज़ क़रीब आहिनि, उन्हनि जा हक़ उन्हनि खे अदा कयो, मिस्कीननि जा हक़ उन्हनि खे अदा कयो, मुसाफ़िरनि जा हक़ उन्हनि खे अदा कयो। मुस्लमान तोखे मूंखे सोचणो पवंदो त पंहिंजा हक़ कहिड़ा आहिनि, उहे मूंखे अदा करणा आहिनि। मिस्कीननि जा हक़ कहिड़ा आहिनि, उहे मूंखे अदा करणा आहिनि। मुसाफ़िरनि जा हक़ कहिड़ा आहिनि, उहे मूंखे अदा करणा आहिनि। अल्लाह फरमाए थो वल जार दिल कुर्बा वल जारिल जुनुब। तव्हांजो पाड़ेसरी जेको हिकिड़ो रिश्ते जो पाड़ेसरी आहे, ॿियो तव्हांजो पाड़ेसरी जेको तव्हां सां दर दीवार घिटीअ में पाड़ेसरी आहे, ॿिन्ही जा हक़ अदा कयो। अॼुकल्ह त असां मुस्लमाननि में कोताहीअ जी हद न रही आहे। जेको वॾो आहे उहो नंढनि ते ज़ुल्म थो करे। हर वॾो भाउ तक़रीबन क़ाबिल बणिजी वियो आहे। कंहिंजो पीउ थो मरे त जेके यतीम आहिनि, नंढड़ा आहिनि, उहो जेको वॾो जेको पहिरियों खां वठी पीउ माउ जे मुहबत जा समरात खाईंदो आयो, उहो नंढनि सां ज़्यादतियूं थो करे। उहो जो सियाणो थियो, उनखे जो शऊर मिलियो, उनखे जो 4 माण्हुनि जो तारुफ़ मिलियो, त उन उहे हक़ अदा न कया, ज़्यादती शुरू कई, पोइ उन जी इज़त न दुनिया में रही न आख़िरत में रहंदी। असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अख़लाक़ केतिरो। आख़िर में जॾहिं नबी अलैहि सलाम जे हयातीअ जा आख़िरी पसा अचनि था त नबी से फरमाईंदा, कंहिंजो हक़ आहे त मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हाणी वठी, कोई बि हक़ आहे। हिकु दफ़ो चयूं, ॿियो ॾींहुं चयूं, टियों ॾींहुं चयूं, हिकिड़े साहबीअ जे दिलि में हिकिड़ी ट्रिक आई। उन चयो, या रसूल अल्लाह, मुंहिंजो हक़ तव्हां ॾे आहे। फलाणी जंग में मोटऊं पिया, पोइ तव्हां लहो पिया, तव्हांजो लकड़ो मुबारक मुंहिंजे पुठीअ खे लॻो। तव्हांजो किसो ॿुधल आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तूं मूंखां बदिलो वठ। चइसि ओॾी महिल मुंहिंजी पुठी बि उघाड़ी। नबी साईं पुठाड़नि तो चोलो मुबारक रहमतुल्लिल आलमीन हटायो। त असां 15वीं सदी जा मुस्लमान आहियूं। ॻाल्हि ॿुधी तबियत में चिड़ थी पैदा थिए त इहा उन एॾी वॾी गुस्ताखी कीअं कई। पर जेको सहाबी हूंदो आहे, उनजे दिलि में महबूब जी हक़ीक़ी मोहबत हूंदी आहे। जेका मोहबत उनजे दिलि में पई, उहो कंहिंसां ज़ाहिर न पियो करे। सभु साहबा, अबू बकर सिद्दीक़ हुजे रज़ी अल्लाह ताला अन्हु, उमर फारूक हुजे रज़ी अल्लाह ताला अन्हु, उस्मान गनी हुजे रज़ी अल्लाह ताला अन्हु, अली उल मुर्तज़ा हुजे रज़ी अल्लाह ताला अन्हु, सभु साहबी कुर्बानी ॾियनि पिया त मांखे हण तूं हिक जे जाइ ते 100 हण तूं, कुझु त लिहाज़ कर। हू अड़ियो बीठो आहे त न, मूंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लकुण लॻो। जॾहिं मुंहिंजो महबूब मूंखे इजाज़त ॾिए थो त मां उन खां इंतकाम वठां त तव्हां खां छो वठां। जॾहिं लकुण जी ॻाल्हि आई त उहो लकुण थिए तव्हांजो,
वो लकुण अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि महफ़ूज़ हुयो। ओॾो घुरायो वियो। अम्मा फातिमा के ख़बर पई, वह अंदर घर परेशान। हसन हुसैन तो असांजा इमाम रहबर मुस्तफ़ा फरमायो, हुमा रेहानता या फिद दुनिया वल आखिरा। हे मुझे नबूअत जे बाग जा, मुझे घर जा बाग जा, मुझे दिल जे बाग जा गुल ऐं गुलाबन। पाण फरमाइए सईदा शबाब अहलिल जन्नत, जन्नत जे जवाननि जा सरदारनि। असांजो ईमान आहे, दुनिया में भी असांजा उहे रहबर इमामनि, आख़िरत में भी असां उन्हनि जे कढ हूंदासीं इंशाअल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहे ॾोहिट आया, उन्हनि चयो त असांखे हो इन ॻाल्हि ते टिकियो बीठो आहे। आख़िरकार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुठाड़नि तां उहो पंहिंजो लटो मुबारक परे कयो। उन उहो लकुण परे करे हिकदमि तकड़ वञी करे मोहरे नबूअत खे चुमी ॾिनी। नबी सल्लल्लाहु जे शान नबूअत ते मोहर ई हिकिड़ी जेका ख़त्मे नबूअत जी मोहर ई। अल्लाह पाक सूफ़ जे फाक वांगुरु हिकिड़ो अहिड़ो हसीन मुस्तफ़ा जे पुठियां ॿिन्ही पुठाड़नि जे विच ते अहिड़ो हिकिड़ो शान वारो मोहर जो हिकिड़ो लेबल लगायो पाक पैगंबर ते, जंहिंखे हुन चुमी ॾिनी। पोइ चिमड़ी पियो, पोइ चई या रसूल अल्लाह मूंखे गुस्ताखी माफ़ कयो, मुंहिंजे दिलि में इहा सद हूंदी हुई, मोहब्बत हूंदी हुई, तड़प हूंदी हुई, मौक़ो न मिलंदो हो मौक़े जे तलाशम। अल्लाह जा रसूल, हे अल्लाह मुंहिंजे लाइ मौक़ो बणायो आहे जो मूंखे इन ई चुमण जो हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे। जेका मूंखां गुस्ताखी थी मूंखे माफ़ फरमायो, मुंहिंजे लाइ दुआ घुरो। पाण फरमायो जंहिंखे जन्नती ॾिसणो आहे त ॾिसे। सहाबा जो त मेयार इलाही बुलंद आहे। तूं असां जूं अखियूं छा ॾिसंदियूं आहिनि? तोखे मूंखे ख़बर आहे अॼु जे नौजवान जो छा असरु आहे। घरनि में टीवियूं आहिनि पर खीसो हर कंहिंजो वॾी वॾी टीवी लॻो पियो आहे। कलाकनि जा कलाक असां जेको आहे ग़फ़लत में था गुज़ारियूं। मां तव्हांखे चुमे, तव्हां तजुर्बो कयो। तजुर्बो त हूअं कबो न आहे, अमल कबो आहे, पर तव्हां जुमी जी निमाज़ खां पोइ पंहिंजे महबूब ते उन जे विलादत जे तुफ़ेले केरु आहे जेको इरादो करे इंशा अल्लाह मां 100 दफ़ो सलात पढ़ंदुमि? हथ त मथे खणो। इलाहनि खे इरादो नथो लॻे। अल्लाह से मूंखे अव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं इहा सलात छा आहे? बल्लिग सलामी रौज़तन। इहो सलात सलाम अल्लाह साईं असांजो जॾहिं असांजे चपनि मां निकिरंदो न त रब सुब्हानो तआला फरमाए थो, मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। बाना जेको तुझे ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरे थो, मुंहिंजो फ़रिश्तो रक़ीब ऐं अतीद वेठा थी लिखनि था पिया। जेकॾहिं तुझे ज़ुबान मां सुब्हान अल्लाह व बिहम्दी सुब्हान अल्लाहिल अज़ीम जो कलमो निकितो, सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम निकिती त इहा मुस्तफ़ा जे ज़ात अक़दस ताईं रोज़े में पहुचाई थी वञे। तो फलाणो पुट फलाणी जो फलाणी जगह अथव, तव्हांजे मथां इहो सलात जी सौगात पड़ी आहे। 10 दर्जा बुलंद था थी वञनि, 10 गुनाह माफ़ था थी वञनि, 10 नेकियूं थियूं अता थियनि। इन खां सवा महबूब सां हिकिड़ो क़ल्ब जो रब्त थो जुड़ी वञे, जो उहो महबूब अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम, जंहिंजूं घरवारियूं तुझूं असांजूं अमड़ियूं आहिनि, उन सां हिकिड़ो क़ल्बी ईमान जो ताल्लुक़ थो जुड़ी वञे। उहो असांखे पंहिंजे साह खां वधीक वेझो थो थी वञे, मोहब्बत हुन जेतिरी वधी थी वञे। बहरहाल मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, तव्हांजो टाइम पूरो थी आहे। मुंहिंजी दिलि थी चए त हाणे मां कलाक कयां, छो त जमायत त हाणे आई आहे। तंहिंजे करे मां आख़िर में नासियाना अंदाज़ में इहा ॻाल्हि कंदुमि त हे जेको विलादत जो महीनो आहे, हिन खे उन महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत खे पढ़ण सां, पंहिंजे बच्चनि खे ॿुधाइण सां मां धारियो माण्हू आहे। जेकॾहिं मां अल्लाह रसूल जी ॻाल्हि करियुमि, अॼुकल्ह फ़िरके वारीअ अथव, अॼुकल्ह हो हुनखे हुन खां थो बिगाड़े, हो हुन खां थो बिगाड़े। मुंहिंजा मुस्लमान भाउ यादि रखी छॾ लफ़्ज़, तुंहिंजे ईमान जी ज़िमेदारी बि तो ते आहे, तुंहिंजे बच्चनि ऐं घर जे ईमान जी ज़िमेदारी बि तो ते आहे। जेकॾहिं तो सुस्ती कई, क़यामत जहिड़ी तूं पकड़ियो वेंदी। क़ुरान में लिखियल थी, वअमुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा ला नसअलुका रिज़्का। ओ मुंहिंजा बाना, हुकुम कर तूं पंहिंजे अहल खे निमाज़ जो। मुंहिंजा बाना, ला नसअलुका रिज़्का, तोखां मां रिज़्क़ नथो तलब कयां। रिज़्क़ त मां मिटीअ में रखी छॾियो आहे, महिनत कंदी मिलंदी। नहनु नर्ज़ुकुका, मां अल्लाह तव्हांखे रिज़्क़ थो ॾियां। वल आक़िबतु लित्तक़वा, परहेज़गारनि जे लाइ पछाड़ी भली आहे। हिकिड़े अल्लाह वारे जी घर में जंहिं महिल दाख़िला थी, सुम्हण जी निमाज़ पढ़ी आयो। बुज़ुर्ग ॿुधाइनि था, सुम्हण जी निमाज़ पढ़ी आयो हिकिड़ो अल्लाह वारो, घर मां ॾिठईं त सभु ॿार सुता पिया आहिनि। पहिरीं दौर जी ॻाल्हि आहे, जॾहिं फ़क़्रु फाक़ो हूंदो हो, जॾहिं मींहनि ते गुज़ारो हूंदो हो, जॾहिं दरियाई निज़ाम न हुयो, उन वक़्त में उहो जो घर ॾिसे त ॿार सभु सुम्हिया, नंढा वॾा सभु सुता। घरवारी सॻोरे खां पुछा थो करे, ॾे ख़बर हिन निमाज़ पढ़ी आहे? चए निमाज़ कीअं पढ़ंदा? रोई रोई मस्तु सुम्हारिया अथमि, रोई रोई मस्तु सुम्हारिया अथमि। सुबुह कुझु न खाधो अथऊं, हाणे वरी जे जाॻंदा त वरी खाधो घुरंदा, तंहिंजे करे छॾेनि सुता पिया हुजनि। सुबुह जेके भाग, उन चयोसि अल्लाह जी बानी, इन ॻाल्हि जो तूं फ़िक्र न कर,
तुझे मुझे रब तोखे मूंखे कुरान में हुकुम किया तो वामुर अहलक बिस्सलात। ओ मुंहिंजा बाना तू घर जो वॾो ऐं सभिनी खे पालना जो परवरिश जो ज़िम्मो खणायो अथमि तोखे। ज़ाल तुझो ख़र्च खाए, औलाद तुझो ख़र्च खाए, उहे तुझे पघर मों पोरे मों खाइनि था पिया। तुझी एतिरी बि नथी हले जो तूं मुंहिंजे रब जे लाइ पंहिंजे बचनि खे चई सघे थो तूं निमाज़ पढ़। पोइ इमरान ॾे कहिड़ो ॾोह जो हुनजो कोई चवणु न वठे। सोचो मुस्लमानो, मां मञा थो त तव्हांजो टाइम हाणे क़ीमती आहे, पर मां तव्हांखे ॻाल्हि करोड़नि खां वधीक क़ीमती थो कयां। जेकॾहिं तूं असांजी घर में एतिरी बि ज़िमेदारी न रही त पोइ घर जो असरु छा थींदो? पोइ ते मौलवी सम्झाईंदो। मौलवी त इख़्तिलाफ़ जे वर चढ़ियल आहे। अॼु जाॾे ताॾे फ़िरके वारे जो माहौल थियो आहे मुंहिंजा अज़ीज़। तंहिंजे करे तोखे असांखे सोचणो पवंदो, इन अलाह वारनि जे ॻाल्हियुनि मां ईमान ठाहिणो पवंदो। उन चयसि मुंहिंजी घरवारी सगोरी कुझु बि थी पए खाधे जो ज़िम्मो कंहिंजो आहे? अल्लाह जो। नहनु नर्ज़ुकुकुम व इय्याकुम, नहनु नर्ज़ुकुहुम व इय्याकुम। उन्हनि खे बि रिज़्क़ मां थो ॾियां, तव्हांखे बि रिज़्क़ मां थो ॾियां। ऐं तुंहिंजो कमु आहे हुकुम कर, तंहिंजे करे उथार निमाज़ पढ़ाए। उथारियईं ॿारनि खे, उथारियईं वज़ू करायईं, निमाज़ पढ़ायईं। जंहिं महिल मुसले ते ॿार बीठा, अलाह जी बाणी पाण बि बीठी, ॿाहिरों दर खड़कियो, ॿाहिरों दर खड़कियो। ॿाहिरि जो निकिते त हिकिड़ो अणसुञातल सरदार, अणसुञातल सरदार माण्हू, इज़त ऐं वॾे पटके वारो मान वारो माण्हू, वॾी जीअं मज़ूरनि ने मानी खणी विया, वॾी पुठारक भरियल टुबड़ी में भरियल टुबड़ूं खणी आयो। हे साईं वठो क़बूल पई। उन अलाह जे बानी चयो साईं मां न मौलवी आहियां, न मां मस्जिद वारो आहियां, न मदरसे वारो आहियां, न मूं वटि तुलबाए किराम आहिनि जो मां मानी वठां। मां त मस्जिद साईं अॻिते अथव, मदरसो अॻिते अथव। उन चयोसि न, हक़ीक़त इहा आहे त मुंहिंजो हिकिड़ो फलाणो सरदार सुञाणी दोस्त तर जो? हा साईं सुञाणा, मां फलाणो सरदार जी। मुंहिंजा साईं असां ॿई पाण में घर वेठा हुआसीं। उन दोस्त खे मां मानीअ जी दावत ॾिनी। जंहिं महिल खाधो तयारु थी वियो, दस्तरखान लॻी वियो, असां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे कंहिं ॻाल्हि ते हिक ॿिए ते चिड़ी वियासीं। पोइ उन माण्हूअ फलाणे सरदार कसम खयो त तुंहिंजो खाधो मां न खाईंदुमि। मां चयोमांसि तोखे खाइणो पवंदो, जे तूं न खाईंदे त मूंखे बि खाइणु हराम आहे। हो बि कावड़ में हलियो वियो, मां बि खाधो पाण ते हराम करे वेठुमि। मां रुनुमि, पंहिंजे रब खां दुआ घुरियमि, मुंहिंजा रब हाणे मां छा कयां? हे ठहियल ठुकियल लज़ीज़ ताम आहे, सरदारनि जी दावत हूंदी, सुठो ई हूंदो। मुंहिंजे दिलि में आयो त इहे ॿध, घरारे खे चयुमि सॼो सामान ॿध, न पाण खाईंदासीं, हो बि नथो खाए, हे खणी वञी अलाह जे नाले ते ॾियूं था कंहिं न कंहिंखे। पर दिलि में इहो इरादो कयो हलां थो, जाते मुंहिंजो पेर बीठा उते उते मां जेको मिलियो उनखे ॾींदुसि। अदा मां हो ॻोठु लताड़े, हे ॻोठु लताड़े आयो आहियां, हिन तुंहिंजे घिटीअ में तुंहिंजे दर ते मुंहिंजा पेर रुकिजी विया थी। मां तोखे नथो सुञाणा त तूं मौलवी आहे। अॻे सभु ॾाढ़ी रखंदा, चओ इनशाला इहा सुनत रखंदासीं। मुड़ुस थियो, असांजी सुनत आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत आहे। विलादत जूं ॻाल्हियूं पुछो था, बाक़ी मुस्तफ़ा जे सुनत जो लिहाज़ नथा रखो। अलाह साईं दुआ थो कयां, अलाह साईं तोखे मूंखे हिन जो क़दुरु नसीब फरमाए। वॾी नेमत आहे। बहरहाल मां इहो नथो पुछां त तूं मदरसे वारो ऐं मौलवी वारो ऐं बिराए महिरबानी मूंखां क़बूल कर। हक़ीक़त इहा आहे। अखियुनि मां नीर वही आयसि, चई हाणे मां पंहिंजी हक़ीक़त कहिड़ी ॿुधायां तोखे? ॿुधायां थो त मुंहिंजी हक़ीक़त इहा आई, मुंहिंजो रब अल्लाह आहे। नहनु नर्ज़ुकुकुम व इय्याकुम। जेकॾहिं अल्लाह खाराईंदो आहे त तयारु थियल खाधा इन खाराईंदो आहे जेके शाहनि जे वात तां खसे, सरदारनि जे वात तां खसे, ग़रीबनि खे खाराईंदो आहे। हे तुंहिंजे मुंहिंजे दिलि में अलाह पाक मुहबतूं विझंदो आहे। जॾहिं तव्हां असांजे दिलि में रिश्तनि जी लॼ हूंदी, ओड़े पाड़े जो एतिराम हूंदो, त पोइ सम्झो त असां महबूब सलाम जो मीलाद मल्हायोसीं। मां चवां पियो रस्ते सां जाते वञो ताते ज़ुल्म आहे, जाते वञो ताते ज़ुल्म आहे। पर रस्तनि सां गंद किचिरो, उहा उम्मे जमील माई न हूंदी जेका नबी करीम सलाम जे रस्ते ते कंहिं महिल कंडा विछाए, कंहिं महिल छेणा उछले, कंहिं महिल गंदगी खणी अचे। उहा बीमार थी त तुंहिंजो मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पुछणु वियो, माईअ चयो त हिन जो हेॾे काॾे कमु जॾहिं आयो ऐं उन खां चयईं त तुंहिंजे करे मुंहिंजो ख़ैरु रुकियो पियो, अजरु रुकियो पियो आहे। हुन चयो त मां त तोसां मुहम्मद काई भलाई कोन कई आहे, मुंहिंजी त दिलि तोॾो बुग़्ज़ सां भरी पई आहे। मां त परे खां गंदु खणी करे जेको आहे तुंहिंजे दग में उछलींदी हुअमि, कंडा उछलींदी हुअमि,
तुझो ख़ैरु कीअं रुकियो चए जहीं ॾींहं खां वठी तो इहो कमु करणु शुरू कयो मां मुहम्मद बि हिकिड़ो कमु करणु शुरू कयो 15 मिंट अॻु में निकिरंदो हुउमि मस्जिद ॾे अवल उहो तुंहिंजो गंदु कचिरो खणी पासे कंदो हुउमि रस्ते खे साफ़ कंदो हुउमि मुंहिंजो रब जेतिरो मूंखे इन अमल ते राज़ी थींदो हो उहो रस्तो 3 ॾींहं खणी बंदि पियो मुंहिंजो रब मुंहिंजा दर्जा बुलंद कंदो हो पाण फरमायो इमाततुल अज़ा अन तरीक़ रस्ते तां ठिकर भितर खे पासे करणु इहा वॾी नेकी आहे जेकॾहिं को ॻोठ जो चङो मुड़ुसु हीअं सरोटो परे करे ऐं जो पोयों पुटु ईंदो हुजे भाटियो ईंदो हुजे सौटु ईंदो हुजे ॻोठ वारो ईंदो हुजे उहो ॾिसे त मुंहिंजे ॻोठ जो चङो मर्द मुंहिंजे ॻोठ जो इज़त वारो हाजी निमाज़ी सरदार मिज़ाज राज जो चङो फोड़ थो पासीरो करे मूंखे पक्का मुंहिंजा मुस्लमान भाउ त अॻिले जे दिलि में बिना चवण जे हया पैदा थींदो पर जॾहिं असां वॾा ई कमु छॾे वियासीं असां रुॻो ॿियनि खे नसीहत करणु शुरू कईसीं त पोइ जेको हशर आहे उहो इहो ई आहे तव्हां मूंखे सोचींदा हूंदा त 15 मिंट वधीक वठी वियो मां दुआ थो कयां त अल्लाह साईं इन्हनि पोयनि 15 मिंटनि जो अजुर तव्हांखे क़यामत जे ॾींहुं चिटो करे ॾेखारे मिलंदो आहे त पहिरियों टाइम जो बि पर पोयनि जो पोइ तव्हां असांखे क़दुरु थींदो जॾहिं अखि बंदि थींदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जो महीनो आहे अल्लाह तबारक व तआला जे रसूल सां निभाइण जो तरीक़ो इहो आहे त महबूब जी सुन्नत सिखूं खाइण में पीअण में मिटीअ में माइटीअ में शादीअ में गमीअ में उथीअ में वेठीअ में मोतीअ में फोतीअ में असां सिखूं अॼुकल्ह सभ खां वॾो ज़ुल्म इहो आहे मां जॾहिं अचां पियो मुंहिंजो हिकिड़े माण्हू कलाक सीड़ायो जॾहिं हुन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ॾाढो दिलि ते बार पियो आख़िरी लफ़्ज़ चवां जेको मां उतां सिखियो मां चुम त मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो अॼु छा असरु आहे मौलवीअ ॾे अचे त ज़रूरु थो पर पंहिंजी पूरी बर्बादी करे पोइ पंहिंजी पूरी बर्बादी जेकॾहिं ज़ाला त 3-4 तलाकूं ॾेई पोइ थो पुछे अचे जेकॾहिं मिटनि माइटनि ज़्यादती आहे त सभई ज़ुल्म करे पोइ थो पुछे अचे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हथ ॿधी थो अर्ज़ु कयां इहो त पंहिंजे ज़िंदगीअ जे हर कम खे पंहिंजे पाड़े जे जय्यद उलमा खां पुछी पुछी क़दम खणो जॾहिं तव्हां पुछी क़दम खणंदव त क़ुर में लिखियलु अथव अन क़दम सिदकिन इंद रब्बिहिम इहो तव्हांजो विख क़दम अल्लाह वटि दर्जा जे बुलंदीअ जो सबबु बणिबो छो त जॾहिं असां हड़ विञाए मसइला बर्बाद करे ख़राब करे हक़ लताड़े ज़ुल्म करे ज़्यादतियूं करे पोइ था उलमा ॾे वञूं त पोइ उते त कोई रुगो जुगाड़ी हूंदो आहे पोइ के जुगाड़ी बि हूंदा आहिनि जुगाड़ न कयो पहिरियों उलमा खां पुछो फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून इहा बि मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी नेमत आहे त दीन वारे खां आलिम खां पुछी करे पोइ कमु कजे इन ॻाल्हि ते रुगो अमल कंदासीं त बि इंशाअल्लाह बेड़ा पार थींदासीं सभई सलाह शरीफ़ पढ़ो दुआ घुरो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद आमीन اللهم انت السلام منك السلام حينا ربنا بالسلام ودخلنا دار السلام تبارك ربنا وتعالى يا ذا الجلال فاطر السماوات والارض انت ولينا في الدنيا توفنا مسلمين ولكنا بالصالحين يا مالك يوم الدين اياك نعبد اللهم صل على سيدنا محمد النبي الامي وآله وبارك وسلم آمين لا اله الا الله محمد